नाज़रीन, नौशर फिरोज़ में ब्रेकिंग न्यूज़ है। नौशर फिरोज़ सिंध कॉलोनी में बिगे दाख़िला जे रहंदड़नि पठारनि ऐं जगह मालिक सरदार कलोरो मथा केस दाख़िल। सिंध में आरज़ी रहंदड़ पठारनि ख़िलाफ़ एक्ट 2015 तहत रहाइश पज़ीर ऐं जगह जो मालिक सरदार अब्बासी ऐं रहाइशी मोहम्मद वली, नजीब रहमान, असदुल्ला, नूरुल हक शामिल, जेके मलाखेज़ पशीन बलोचिस्तानी जा रहाइशी आहिनि। SHO असद नबी कच्ची मीडिया के ॿुधायो त ही उन हर माण्हू के लाइ एक्ट ठहियल आहे जेको बि जगह जो मालिक या जगह में रहंदड़ गैर कानूनी रहंदड़ अहिड़ी दाख़िला पुलिस स्टेशन ते न ॾींदो, उन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। ही एक्ट दहशतगर्दनि ऐं ॾोहारियुनि लाइ नासूर बणिजंदो ऐं गैर क़ानूनी रहंदड़ ऐं एंट्री न कराईंदड़ जगह मालिकनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि कानून जे कटहरे में आंदो वेंदो।